सिंध सरकार पारा मोटरवे मेगा स्कैंडल साम्हूं अचण बाद 6 ज़िलनि में M6 मोटरवे प्रोजेक्ट जा फंड फ्रीज़ करण जो ऐलान। परदेह फरार थी वियल अॻूणे DC नौशर फिरोज़ ताशफीन आलम जी गिरफ़्तारी लाइ रेड वारंट जारी। सिंध सरकार जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब जो चवणु आहे त मटियारी ऐं नौशर फिरोज़ ज़िलनि में प्रोजेक्ट अंदरि घोबियुनि जी निशानदही थी। DC मटियारी अदनान रशीद ऐं ॿिया जवाबदार गिरफ़्तार आहिनि। DC नौशर फिरोज़ ताशफीन आलम जो नालो बि FIR में शामिल कयो वियो आहे। सिंध सरकार जी जुड़ियल JIT जांच करे रही आहे। गिरफ़्तार कयल अॻूणे DC अदनान रशीद खां 40 करोड़ रुपया हथ कया विया। गिरफ़्तार कयल अॻूणे AC न्यू सईदाबाद मंसूर अब्बासी वटां 2 करोड़ रुपया हथ कया विया। सिंध बैंक जे एरिया मैनेजर ताबिश शाह खे बि गिरफ़्तार करे जांच में शामिल कयो वियो आहे। लाड़काणो में शागिर्द मोहसिन शाह खे मुक़ाबिलो ॾियाराए मारण वारे केस में DSP ऐं कांस्टेबल गिरफ़्तार। अदालत पारां केस में ज़मानत रद्द थियण बाद पुलिस DSP मीरा खान दुरानी ऐं अहलकार फुरकान जतोई खे अदालती अहाते मां गिरफ़्तार करे वरितो। केस में नामज़द हिकु ॿियो अहलकार मुख़्तियार कलोड़ो फरार थी वियो। मक़तूल शागिर्द मोहसिन शाह जे वालिद जो चवणु आहे त 14 मार्च 2020 ते पुलिस जुड़तो मुक़ाबिलो ॼाणाए 4 नौजवाननि खे गोलियूं हयूं हुयूं। ज़ख़्मी थियल 4 नौजवाननि मां संदसि पुटु मोहसिन शाह ज़ख़्मनि जी सट न सहंदे दम ॾेई छॾियो। ऐं महराण इंजीनियरिंग यूनिवर्सिटी ॼाम शोरो जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि तरफ़ां एकता ॾिहाड़े जे ॿिए ॾींहुं अॼु रैली कढी वई। शागिर्दनि पारां महराण यूनिवर्सिटी जे 0 पॉइंट खां स्टूडेंट्स स्क्वायर ताईं रैली कढी वई। रैली में शरीक शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि जूं सिंधी गीतनि ते झुमरियूं। यूनिवर्सिटी में गुज़िरियल ॾींहुं मोकल हुअण सबबि रैली न कढी वई हुई। शागिर्दनि चयो त अॼु एकता ॾिहाड़ो मल्हाए सिंध सां मुहबत जो इज़हार करे रहिया आहियूं।